शहीद नसरुल्लाह जी अमर गलाया पे असांजो कंहिंसां जहिड़ो कोन्हे ज़ात पाक वारनि सां जहिड़ो कोन्हे ज़ात पाक वारनि सां असांजे जहिड़ो आहे लुंड सां ख़ालिद खान शहबाज लुंड नूर मोहम्मद लुंड असांजो जहिड़ो आहे इन्हनि सां न क़ौम सां असांजो जहिड़ो न पंहिंजे आड़े पाड़े सां जहिड़ो न पंहिंजे कसकरी सां जहिड़ो उहो जहिड़ो चाहींदा आहिनि जहिड़ो मुदा थिए मुंहिंजो पुटु शहीद अमन पसंदि हुयो उन्हनि जा असां अमड़ आहियूं असां अमन पसंदि हूंदासीं कानून जंग विड़दासीं अखरनि सां विड़दासीं टकरनि सां असां कोन विड़दासीं वाह हाज़िरी ते असां लॻासीं जहिड़े ॾींहुं अबूरी ज़मानत वठी आहे उन्हनि ॾींहंनि खां पोइ असांखे थ्रेड थियनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां पंहिंजे बिरादरी वारनि जे माण्हुनि सां असांखे हिरासत कयो वञे असांखे ब्लैकमेल करे माना तव्हांखे मारींदासीं कोर्ट हज़ारे माण्हू वठी सवें गाॾियुनि में असांखे हिरास करण जे लाइ माण्हू हथियार बंदनि सां गॾु कोर्ट अचनि था असांखे हिते मैसेज इहो ई मिले थो कोर्ट आया वे तव्हांखे मरायो वेंदो इन जे करे कल IG साहब DIG साहब SSP सखर खे SSP घोटकी खे लेटर सां ॾिनासीं जो असांखे हिरासो कयो वञे थो ऐं असांजो जहिड़ो कंहिंसां कोन्हे कंहिं क़ौम सां कोन्हे असांजो जहिड़ो ख़ालिद लुंड शहबाज लुंड नूर मोहम्मद लुंड सां आहे उहो क़ानूनी जहिड़ो आहे असांजो कोई क़ौमी जहिड़ो कोन्हे ख़ालिद लुंड कोशिशि करे थो त क़ौमी जहिड़ो थिए हिन खून खे ख़राब करण जे लाइ मतिलबु चेंज रुख ॿियो ॾियणु चाहे थो असांजो वरी बि चऊं था कंहिं लुंड सां जहिड़ो कोन्हे असांजो जहिड़ो आहे ख़ालिद लुंड शहबाज लुंड नूर मोहम्मद लुंड क़ानूनी जहिड़ो आहे हे चाहिनि था त क़ौमी जहिड़ो थिए बाक़ी असां कोर्ट न वियासीं असां इहो ई रीज़न हुयो जो असांखे हिरासत कयो वञे ऐं इन खां अलावा असां वस वारनि खे अपील था कयूं था त सखर हाई कोर्ट सखर वारनि खे ऐं सुप्रीम कोर्ट वारनि खे जो असांजो केस ॿिए डिवीज़न में या ॿिए ज़िले में चेंज करायो वञे जिथे असांखे हे अटाले सां ईंदा आहिनि उन खां कुझु असांखे हिरासमेंट घटि थींदो चीफ जस्टिस खे बि असां अपील कयूं था त असांजी मदद कयो वञे हितूं ट्रांसफर थी वञे असांखे हिते हिरासत कयो वञे थो हज़ारनि जी तादाद में माण्हू हथियार बंद थी वेंदा आहिनि सभई गाॾियूं काढ़े करे हथियार बंदनि सां हर हाज़िरी ते ईंदा आहिनि असांखे हिरासत कंदा आहिनि कल्ह बि हिकु मसइलो थियो असांजे ख़िलाफ़ वीडियो रिकॉर्डिंग कराए उन्हनि खे माना पिस्टलनि जे ज़ोर ते उनखे विहाए असांजे माइटनि खे वीडियो रिकॉर्ड करायूं हिकु ॾींहुं पहिरें माना अॼु हाज़िरी हुई कल्ह उन्हनि वीडियो रिकॉर्ड करायो आहे त असांखे हिते वॾी हिरासमेंट आहे असांजे मथां दॿा आहे असां सां फ़ैसिलो कयो असांजे सां ठाह कयो ऐं खून लोड़नि जे कढ आहिनि ज़ालिम जो को कबीलो या ज़ात न ई हूंदो ज़ालिम हूंदो आहे असांजो ख़ालिद लुंड सां जहिड़ो आहे क़ानूनी जहिड़ो आहे को हथियार वारो जहिड़ो न आहे उन सां असांजी जंग आहे क़ानूनी असां सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदासीं असां वस वारनि खे अपील था कयूं असांजी जेका केस आहे उहा कंहिं ॿी डिवीज़न में ट्रांसफर कयो वञे चीफ जस्टिस ऑफ सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं असांजी इहा ॻाल्हि ॿुधनि ऐं अमल कराइनि असांजो जेके बयान ॾियनि था पंहिंजा महर बयान ॾियनि था इन सां पंहिंजो को वास्तो न आहे को तालुक न आहे असां जेके टी आहियूं असां इहे ई इन केस जा मालिक आहियूं वारिस आहियूं बाक़ी उन्हनि खे पैसा ॾेई कंहिंखे ब्लैकमेल करे बयान वठनि उन्हनि सां पंहिंजो को वास्तो वजह कोन्हे उन्हनि सां लातालुकी जो असांजो इज़हार आहे ऐं अॼु काफ़ी टाइम खां कल्ह बि ईअं थियो आहे अॼु बि असांजे कदन हिमायतियुनि जा साउटनि मथां अथनि ख़ालिद लुंड जा वाठा असांजा जेके ॻोठ जा आहिनि पुलिस वारा आहिनि हकीम गदानी अमीर गदानी ऐं उनजा अमीर जा भाउ जेके ग़ुलाम हैदर ऐं पुटनि सुमैत लठनि हथियारनि सां अची उन्हनि खे धमकायूं ऐं वीचारा भॼी लुकी विया शरीफ़ माण्हू हुया ग़रीब हुया पोस्ट छो रखंदा हो या तव्हां जो सपोर्ट न ॾियो अकेला थियनि हिन सां विढ़ूं पियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे ख़ालिद लुंड बार बार चवे थो सियासत जो रंग ॾिनो वञे थो इन केस खे मसला शहादत खे सियासत कहिड़े हिसाब सां आहे थोरो असांखे सम्झाए अब्दुल्ला लुंड केरु आहे अब्दुल्ला लुंड ख़ालिद लुंड आहे
अब्दुल्ला लुंड नूरमुहम्मद लुंडा, अब्दुल्ला लुंड शाहबाज लुंडा, अब्दुल्ला लुंड खुद खालिद लुंडा, बरकत लुंड केर आहे? इन्हनि टिनि जो गनमैन आहे। गनमैन कोन्हे, मालिक आहे। जेके ग़लति कमु कंदा आहिनि उन्हनि जा इहे ई मालिक आहिनि। बरकत लुंड, असगर लुंड, इहे कंहिंजे चए ते सियासत आहे? मार चयो इनखे, फौजदार चयो, पिताफी चयो, शर चयो, या मां चयो नसरुल्लाह खे शहीद करे अचो, ख़ालिद जे विच में बीठतासीं। ख़ैर अफ़सोस आहे, ॻाल्हाइण जो तरीक़ो हूंदो आहे कि सियासत कयो वेंदो आहे, हर ॻाल्हि में सियासत कयो वेंदो आहे। शर्म हुजणु खपे, ॻाल्हाइण में कोई तरीक़ो हुजे। कीअं सियासत आहे? अब्दुल्ला लुंड केरु आहे? पीउ आहे ख़ालिद जो। बरकत केरु आहे? इन्हनि जो वाठो आहे, गनमैन आहे। असगर केरु आहे? कीअं सियासत आहे? या मुंहिंजे चए ते जीअं नसरुल्लाह खे शहीद कई, बार बार हर बयान में चवे थो सियासत कयो वञे थो। पहिरें ॾींहं खां पुलिस सफ़ा न आयल आहे। पहिरें ॾींहं खां हुननि जी विंगार वहे थी पुलिस। असगर लुंड खे बि ख़ालिद लुंड पंहिंजे हथनि सां ॾिनो आहे, उन को रेड न आहे कयो हुननि जे मथां। बाक़ी बरकत आहे, अब्दुल्ला आहे, ख़ालिद लुंड जे बंगले में वेठा आहिनि। एसपी हिमत करे वञे, रेड करे उन्हनि जे मथां छो नथो करे? उन विंगार वहे थो न, प्रोटोकॉल में हूंदो आहे एसपी साहिबु। असांखे पुलिस पहिरें ॾींहं खां अॼु बि असांजा ॿ टे जेके हिमायती हुया उन्हनि खे अहिड़ा केस लाहे करे अॼु जेल लाकअप कयूं। पुलिस जी इहा कमु आहे। असांजी सपोर्ट उहो करनि था, वरी असांजे माना हिमायतियुनि खे ॿधनि था। इहा हालत आहे असां सां।